करायो, ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आख़िरत में आऊं आहियां शफ़ी अहमद लाखो। नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु जेको मुंहिंजो मौज़ू आहे, तव्हांखे स्क्रीन ते ॾिसो, अल मुतफ़िफ़ीन। मुतफ़िफ़ीन हिकिड़ी अहिड़ी बीमार शख़्सियत आहे या बीमार शख़्सियतूं आहिनि जेके हिन दुनिया में हर वक़्तु मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं असांजे दौर में त अक्सरियत में आहिनि। ऐं अलाह पाक इन्हनि बीमार शख़्सियतुनि खे हिन सूरतुल मुबारक में मुख़ातिबु कयो आहे ऐं असांखे उन्हनि शख़्सियतुनि खां ख़बरदार कयो आहे। इन्हनि खे का जिस्मानी बीमारी कान्हे का, या अंधा मंडा या को टीबी या नाहे, पर हीअ हिननि जी हिकिड़ी नफ़्सियाती बीमारी आहे, शख़्सी बीमारी आहे। ऐं इहा बीमारी हुननि पंहिंजी ज़िद जे करे, हवस जे करे ऐं हिर्स जे करे, इन जे करे हिननि में उहा बीमारी पैदा थिए थी। अॼु असां इन सूरत खे सम्झूं था त काश अलाह पाक असांखे इन कैटेगरीअ मां ॿाहिरि कढे, असांखे कॉन्शियस करे, असांखे ख़बर पइजी वञे त असां इन शइ खां निकिरी वञूं। बेसिकली वैलुल मुतफ़िफ़ीन माना इहे जेके शख़्सियतूं आहिनि, इहे वॾे आज़ार में हिन दुनिया में बि ईंदियूं ऐं आहिनि ऐं आख़िरत में बि ईंदियूं। वैल थींदो इन्हनि जे लाइ। बेसिकली इन पर्सनैलिटीअ खे पहिरीं त हीअं अलाह साईं गिरफ़्त करे थो, अल्लज़ीन इज़्क़तालू अलन्नास यस्तौफ़ून। लफ़्ज़ी तर्जुमो आहे त जॾहिं ही माण्हुनि खां का शइ वठनि था त पोइ तोरे तोरे पूरो वॉल्यूम ऐं वज़न पूरो करे वठनि था। वैज़ा कालू हूं, वरी जेकॾहिं ॿियनि सां डील कनि था या ॿियनि खे ॾियनि था, ऐं वज़नू हूं या तोर या माप करे ॾियनि था, युक्सरून त उन्हनि खे ठगी था कनि, उन्हनि सां काण विझनि था, कुझु न कुझु खुटाए ॾियनि था। लेकिन इहो सिर्फ़ु वज़न जे लाइ नाहे, माप लाइ नाहे, इहो बिहेवियर जे लाइ बि आहे त इंसानु जेको आहे सो पंहिंजा हक़ वठे थो, ॿियनि जा हक़ दॿाए थो, पंहिंजी इज़त जो प्रोटेक्शन करे थो, ॿियनि खे बेइज़्ज़तो करे थो। पाण चाहे थो त मुंहिंजी माण्हू तारीफ़ कनि ऐं हीअ ॿियनि जी बेइज़्ज़ती करे थो। अॻिते इहो ईंदो। अलाह ताला इन खे सम्झाइण लाइ सूर रहमान में चयो आहे त वस्समा रफ़ाहा, चए थो जेको आसमान में मथे तव्हां ॾिसो त अलाह साईं जेको ठाहियो आहे यूनिवर्स, व वदल मीज़ान, त उते बि हर शइ पंहिंजे बैलेंस में आहे। हाणे चंड ज़मीन जे चौधारी फिरे थो। हाणे चंड जेतिरो बि डिस्टेंस अथसि ज़मीन खां, इहो ई डिस्टेंस जेकॾहिं रखंदो त इहो पियो फिरंदो ज़मीन खे। पर जे 1 किलोमीटर वेझो अची वेंदो त फ़हको अचे ज़मीन ते कंदो, या जेकॾहिं अधु किलोमीटर पंहिंजे हींअर दाइरे खां ॿाहिरि निकिरंदो त हलियो वेंदो, यूनिवर्स में नज़र ई न ईंदो। त हर शइ खे अलाह साईं बैलेंस कयो आहे। ऐं इहा जेको सो अलाह हिकिड़ो जॾहिं चए थो त जॾहिं मूं हर शइ खे दुनिया में काइनात खे बैलेंस कयो आहे, त माना अलाह ताला जी बेसिक क्वालिटी आहे इंसाफ़ क़ाइमु करणु, अदुल क़ाइमु करणु। त चवे थो अकीमुल वज़न बिल क़िस्त, तंहिं करे वज़न कयो त ताराज़ी बिल्कुलु सिधी कयो, वला तुक्सरुल मीज़ान, इन्हीअ में तव्हां ख़सारो न कयो माण्हुनि जो। ऐं इहा ई ॻाल्हि हुई, हिकिड़ी क़ौम हुई जेका अॼुकल्ह असां आहियूं, उहा ई शोएब अलैहिस्सलाम जी क़ौम। उन्हनि में एॾी आदत पइजी वई, अमीर थी विया पर वरी बि हर ॻाल्हि में ठगी, माना जीअं गिह में मिलावट करणु, बिजलीअ जा कूड़ा बिल माण्हुनि जे मथनि ते हणणु, यूनिट वधाए माण्हुनि खे ॾियणु, वरी ॾोकड़ वठी वरी उहो यूनिट घटि करणु। इहा उन क़ौम में खणी बिजली न हुई पर अहिड़े कम कंदा त अलाह पाक उन क़ौम ॾे शोएब अलैहिस्सलाम खे मोकिलियो त हे तुंहिंजी क़ौम तबाह पई थी थिए। इहे 90% मथे मुतफ़िफ़ीन आहिनि, निभागा आहिनि ऐं अदुल इंसाफ़ खे छॾे चुका आहिनि।
तंहिंजे करे शोएब अलैहिस्सलाम जे रुणनि ॾे वियो त सूरह हूद में अचे थो काल या क़ौम इब्दुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरु, माना हे क़ौम तव्हां अलाह जो चयो वठो जेको अलाह ताला तव्हांखे क़ुर में ॻाल्हियूं ॾसियूं उन ते हलो। भला ॿियो को अलाह आहे छा? या त तव्हांजो को ॿियो अलाह हुजे, तव्हांखे अलाह खां सवाइ ॿियो को ख़ुदा कोन्हे को। वला तनकुसुल मिकियाल वल मीज़ान, तंहिंजे करे माण्हुनि जी तौर माप में तव्हां ठगी न कयो, नुक़्स न कयो। इनी अराकुम बि ख़ैरिन, ऐं चवनि थो त मां त ॾिसां थो तव्हां सभु अमीर आहियो, शाहूकार आहियो, पैसनि वारा आहियो। हाणे तव्हां जेकॾहिं एतिरो पैसे वारा आहियो त मां पुछां थो तव्हां खां, जेकॾहिं तव्हां कंहिं माण्हू वटि गिलास थधे पाणीअ जे ऐं छा हुन में फुड़ो हिकिड़ो पेशाब में विझंदो, थोरो पाणी वधंदो फुड़ो वधंदो, पर सॼो पाणी ख़राबु थी वेंदो, त चए थो त इनी अराकुम बि ख़ैरिन, खाइण पीअण जा पूरा आहियो, घर जो ख़र्चु तव्हांजो हले पिए थो, वरी बि तव्हां चोरी कयो था, ठगी कयो था। व इनी अख़ाफ़ अलैकुम अज़ाब यौमिन मुहीत, पोइ त अलाह पाला जो सॼो सिस्टम बैलेंस थियणु आहे, सॼो अलाह जो तारा ॿारा सभु हिकिड़े इंच जे हिसाब सां पाण में बैलेंस थियल आहिनि, त पोइ अलाह तव्हांखे त कोन छॾींदो। ऐं मां ॾियां थो तव्हांजे बारे में त अलाह ताला जॾहिं पकड़ कंदो त तव्हां फासिजी वेंदव। ऐं चइनि पियो या क़ौमी औफुल मिकियाल वल मीज़ान बिल्किस्त, तंहिंजे करे तव्हां माण्हुनि सां ठगी न कयो। वला तबकू नास अशिया, माण्हुनि जी शयुनि में खसारो न कयो। ऐं वला ताउसौ फिल अर्द मुफ़्सिदीन, ऐं हिन दुनिया में अहिड़ा धंधा न कयो, ड्रोड़ू न पायो जो फ़साद वधे। हिते फ़साद असां वटि छा आहे? किथे इंसाफ़ कोन्हे को, कोर्टुनि में किस्तुनि मथां किस्तूं पिया था ॾियनि, यानी हिकिड़ी शुनवाई मथां शुनवाई जंहिंमें वकील बि ठठ में, त जब उन्हनि सां घणे भाङे ॿधलनि भाङे इलाह माशाला के अलाह वारा हूंदा, त चए थो वला ताउसौ फिल अर्द मुफ़्सिदीन, तव्हां ज़मीन में इहो ड्रोड़ू न पायो फ़साद जे लाइ। बक़ियतुल्लाह ख़ैरुल लकुम, जेको अलाह तव्हांखे हिलाल ॾिनो आहे उहो तव्हांजे लाइ वधीक बहितर आहे। इन कुंतुम मोमिनीन बशर्ती, की तव्हां मञो था क़ुर खे, भाई क़ुर खे ई नथा मञो, तव्हांजो को ॿियो अलाह आहे त उहा इहा ई अलाह ॻाल्हि थो करे त को ॿियो अलाह आहे तव्हांजो, हीउ त पोइ अलाह तव्हांजो कोन्हे। वमा अना अलैकुम बि हफ़ीज़, तंहिं ते हू छा था चवनि हुनखे, जेको माण्हू हिन सां ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदो न, पोइ हुनखे जवाबु उहो ई ॾींदा जेके हिन क़ौम हिन खे ॾिनो। छा था चवनि? कालू या शोएब असलातुक तामुरुक नतुरुक मा याबुद आबाउना। हाणे हिन जो तर्जुमो त छा तोखे इहो दीन जेको तूं इख़्तियार कयो आहे, चई थो मां अलाह जो रसूल आहियां या मां निमाज़ आहे, त छा इहा तोखे इहो चवे थी त जेको असांजे अॿनि ॾाॾनि खां सिस्टम हले थो असीं छॾे ॾियूं? हाणे अॿनि ॾाॾनि जी हिते ॻाल्हि आहे, लेकिन असां चवंदासीं सॼी दुनिया खाए पई थी, सॼी दुनिया ठगी पई थी करे, सॼी दुनिया ग़रीबनि खे फुरे पई थी, त पोइ असां इहो सिस्टम तुंहिंजे करे, तुंहिंजे दर्स जे करे या तुंहिंजे ॻाल्हि जी छॾे ॾियूं? उहो नफ़ल फ़ी अमवाल न मा नशा, ऐं जेको असांजो माल आहे न, असांजी माल आहे, असां पंहिंजे माल में कंहिंखे ॾियूं था, ठगी करे ॾियूं था, तव्हांजो छा वञे? व इनक ल अंतल हलीम रशीद, बाक़ी शोएब अलैहिस्सलाम बसि तो सुञाणूं था तूं इंटेलिजेंट आहीं, ज़हीन आहीं, नंढे लाइक़ आहीं, तूं होशियार आहे, त असां त तो में उमेदु रखियो वेठा हुआसीं त तूं असांजे सिस्टम में ईंदे असां वारा कम कंदे असां वधीक अमीर थींदासीं। तंहिं ते इहो जो वैल लिल मुतफ़ीन जो मतिलबु आहे त वेल आहे अहिड़े क़िस्म जे ग्रुप जे माण्हुनि जे लाइ। इन जे बारे में इब्न तैमिया मजमूअल फतावा में चवे थो त काल सलमान फ़ारसी सलात मिकियाल, इहा जेका ठगी आहे न, इहा रुगो माप तौर में निमाज़ में बि थी सघे थी। त चए थो जेका निमाज़ आहे इहा बि इन जी हिकिड़ी तौर आहे या माप आहे। मन वफ़ा वफ़ी लहू, जेको सही निमाज़ पढ़ंदो, सुठे तरीक़े सां पढ़ंदो, त उहा उनखे पूरी करे ॾिनी वेंदी। माना उन मां बि चोरी, निमाज़ में बि चोरी थी सघे थी। मन तफ़फ़, ऐं केरु जेकॾहिं उन में खुटाईंदो, सजदा तकड़ा कंदो, वुज़ू सही न कंदो, फ़क़त अलम तुम मां काल अलाह फिल मुतफ़िफ़ीन, ऐं चए थो तव्हांखे ख़बर आहे त अलाह साईं अहिड़नि मुतफ़िफ़ीन जे बारे में छा चयो आहे? व हाज़ा मन अमक इल्मुल सल्फ़िल क़ुरान, असांजे जेके अॻियां अकाबिर आहे उहे अहिड़ो डीप क़ुर में ईअं सोचींदा हुआ त इहो तौर माप रुगो वज़न में न आहे, निमाज़ में, मुआमलात में, हिक ॿिए सां ॻाल्हाइण में बि आहे। तंहिंजे करे हस अम माना वईद वारिद फ़ी क़ुरान वैलिल मुतफ़िफ़ीन, तंहिंजे करे न मुतफ़िफ़ीन जी माना हू आम कंदा हुआ। वलम यक्सरू अला तफ़ीफ़ी बई शराब फ़सिब, ऐं इन जी माना सिर्फ़ु माप तौर में या हिक ॿिए खे ॾियण वठण में कोन कंदा हुआ, इन जी वसी माना कंदा हुआ। अॻिते अचे थो डॉक्टर मोहम्मद ख़ुज़ैरी इन आयत लिखे थो त नज़ूर क़ौलहु ताला वैलुल मुतफ़िफ़ीन फ़ी तत्फ़ीफ़ मकाइल व मवाज़ीन हसिया, यानी हीअ जेका ठगी आहे न, इहा आहे थोरड़ी हसिया,
जेका कंहिंजे माप तौर में कजे, लेकिन इन में सिर्फ़ु इहा माप तौर न आहे। यद खुल्फ़ी हाज़ल वई तफ़ीफ़ मानवी, यानी हिन में मानवी ठगी बि आहे। यानी मिसलन या त ज़रूरी नफ़्सू वला यज़ गैरहू, माना पंहिंजे पाण जे लाइ दलील ॾींदा पर ॿिए जो दलील एक्सेप्ट न कंदा। यमदह ताइफ़तुनि बि शइ ला यमद बि उखरा, वरी के माण्हुनि जी 60% जेकॾहिं उन में के चङायूं 40 बुरायूं आहिनि त वरी उन खां एॾो मुतासिर 60% चङाइनि जी ॻाल्हि कंदा, हुन जी का बुराई कोन कंदा। वरी ॿिए सां वरी उबतो कंदा, हिकिड़े माण्हू में 90% चङायूं आहिनि, 10% बुरायूं आहिनि, त उन 10% खे वेठा ॻाईंदा, 90 जी ॻाल्हि ई कोन कंदा। वला यस्कुर रिफ़ाज़ल इलल उयूबल मफ़हूमात, हिकिड़ा नेक माण्हू आहिनि जंहिंजी ॾिसो इंसान को बि इंसानु ऐब खां ख़ाली कोन्हे, को बि कोन्हे। तंहिंजे करे केतिरो बि को चङो थिए थो, ज़रूरु हुन में कुझु 1%, 2%, 5% के न के नुक़्स हूंदो, किथे न को ग़लती कंदो। त चए थो वला यज़्कुल लिफ़ाज़िल इलल उयूबल मफ़हूमात, त हिकिड़े नेक माण्हूअ जी वरी ॻोल्हींदा वठंदा ऐब ऐं हुन मां पॉइंटूं कढंदा। हाज़ा क़यास तदबीक लिकोल सूरतुल शूरा, जीअं सूरह शूरा में आयो आहे, अल्लाहु लज़ी अंज़ल किताब बिल हक़ वल मीज़ान, बेशक अल्लाह ताला ही क़ुरान नाज़िल कयो आहे हक़ जे लाइ, इंसाफ़ लाइ, वल मीज़ान ऐं ताराज़ीअ लाइ। फल क़ुरान तूज़न बिहील उमूर, तंहिंजे करे क़ुरान जेके हुकुम ॾिए थो तोरे ई ॾसे थो। ऐं असांखे व युकास मां लम यज़कुर अला मां ज़कर, तंहिंजे करे के ॻाल्हियूं जेके मिसाल तौरु हींअर असां कंप्यूटर ते कनि त कंप्यूटर जी क़ुरान में कोन्हे, पर इन मां वरी उन्हनि ॻाल्हियुनि में असां कंप्यूटर ते वेंदा जेके उन सां मिलंदड़ जुड़ंदड़ मिसाल आहिनि क़ुरान में। अलाह फरमाए थो अहिड़नि माण्हुनि जे लाइ त इहे जेके चरिया थी था पवनि, यानी गिलास पाणीअ जो फुड़ो पेशाब जो बि उन में विझनि था त थोरो वॉल्यूम वधे। अला यज़ुन उलाइक, त छा इन जो मतिलबु आहे त इन्हनि माण्हुनि खे त इन ॻाल्हि जी पक थी वई आहे की अन मबऊसूं, त क़ुरान कोन उथंदासीं लियोमिन अज़ीम, उन अज़ीम ॾींहं ते असांजो हिसाब ई कोन्ह थींदो। छा अलाह चए थो छा उनखे ख़बर न आहे त इन क़यामत जे ॾींहुं उथिणो आहे? योम यक़ूमु नास लि रब्बिल आलमीन, उहो ॾींहुं ईंदो जंहिं ॾींहुं इंसान, हर इंसान जंहिं तोखे असांखे पैदा कयूं ॾाढो अचे बीह रहंदा। ब्रेक वठूं था। करायो ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। प्रोग्राम फ़लाए आख़िरत में आऊं आहियां शफ़ी अहमद लाको। ॻाल्हि हले पई त मुआशिरे जा उहे माण्हू जिन जो कमी ठगी करणा, कूड़ ॻाल्हाइणा, माण्हुनि जा ऐब बयानु करणा आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि हले पई त अलाह साईं फरमाए थो त मां तव्हांखे इन्हनि कम लाइ त पैदा ई कोन कयो आहे, बल्कि चए थो मां त जेको सॼो काइनात पैदा कई आहे उन में बैलेंस आहे। तव्हां पंहिंजे मामलात में बैलेंस नथा रखो, कॾहिं कंहिंसां वधी था ॻाल्हायो, कंहिंजे ख़िलाफ़ु जेको सो नेक माण्हूअ खे बदनाम था कयो, बुरनि की भलाई था बयानु कयो, जो तारीफ़ूं था तक़ीर ते वेही कयो स्टेजिस ते। जॾहिं ख़बर अथव जेको स्टेज ते तव्हां कुर्सी ते वॾो चोर आहे, न पैसा कमाइनि, पहिरीं मांडीअ ते वेठो हूंदो, हाणे जेको आहे सो अरबपति थी वियो आहे, पोइ उनजी तारीफ़ वेठा कयो। हालांकि ही आख़िरत जो चई, माना मतिलबु तव्हांखे आख़िरत में जेको हिसाबु कयो उनखे यकीन कोन थो अचे। हालांकि इन ॾींहं खां सभिनी ड्रिगा आहिनि, हता कि नबी बि इन्हनि ॾींहं खां ड्रिगा आहिनि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस शरीफ़ थी अचे, तन आसिम बिन हुमैदिन चए थो त मां बीबी आयशा खां पुछो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ जॾहिं तहज्जुद जी पढ़ंदो हो त पहिरीं छा चवंदो हो? त चएसि फ़क़ालत लक़द सअल्तनी अन शैइन मा सअलनी अनहु अहदुन क़बल, चई तो मूंखां अॼु अहिड़ो सुवालु पुछो आहे आसिम, जो अॼु ताईं मूंखां इहो सुवालु कंहिं न पुछो आहे। चए थो त कान इज़ा काम क़बर अशरन, चई पहिरीं जॾहिं निमाज़ लाइ उथंदो त पहिरीं 10 दफ़ा चवंदो अलाहु अकबर, व हमदल्लाह अशरन, वरी चवंदो अल्हम्दुलिल्लाह 10 दफ़ा, व सब अशर, वरी चवंदो सुभान अल्लाह 10 दफ़ा, व हलल अशरन, ऐं वस्तग़फिर अशरन, वरी चवंदो अस्तग़फिरुल्लाह 10 दफ़ा, ऐं पोइ वरी चवंदो हो अल्लाहुम्म, ए मुंहिंजा रब साईं, अगफ़िरली, मुंहिंजी मग़फ़िरत कर, वहदिनी, मूंखे हिदायत ॾे, वर्ज़कुनी, मूंखे हिलाल रिज़्क़ ॾे, व आफ़िनी, ऐं छॾ छूट कर, व तऊज़ मिन ज़ीक़ मक़ाम यौमल क़ियामत, ऐं क़यामत जे ॾींहं जी सख़्ती मूं ते आसानी कर। अलाह ताला में फरमाए थो त इहे जेके माण्हू ठगियूं कनि था, कल्ला इन किताबल फुजार लफ़ी सिजीन, इन्हनि जो जेको रिकॉर्ड आहे उहो वञी जमा थो थिए, जेको जो उथणु वेहणु, छा था कनि, कंहिंसां था ॻाल्हाइनि, इहो
सिजीन में। वमा अदराक मा सिजीन, अलाह चयो तव्हांखे त ख़बर न आहे, छो त तव्हां अञा आसमान ते पहुता कोन्हो, के अर्श ते आया कोन्हो, जहन्नम ॾिठी कान अथव, तव्हांखे ख़बर न आहे त सिजीन छा आहे। किताबुल मरक़ूम, इहो तव्हांजो रिकॉर्ड आहे। वैलु यौम इज़िन लिल मुकज़िबीन, पोइ उन्हनि जे लाइ वेल थींदो जेके हिन दुनिया जो धंधो हणनि ई कूड़ ते था, हर ॻाल्हि खे मैन्यूपुलेट था कनि। अल्लज़ीन युकज़िबून बि यौमिद्दीन, ऐं वॾे में वॾो कूड़ जेको इहो कनि था त हिसाब किताब कोन ॾींदासीं। वमा युकज़िब बिही इल्ला कुल मोतदिन असीम, माना इन ॾींहं खां गाफ़िल उहे आहिनि जेके गुनाह में हद खां लंघे विया आहिनि। हाणे इन खे थोरो सम्झणो पए, ऐं जेकॾहिं वरी इनखे सम्झाइबो न, वैज़ा तुतला अलैहि आयातुना काल असातिरुल अवलीन, सम्झाइबो न। हाणे हींअर त मां त क़ुर खणी वेठो आहियां न, इन ते ड्रिजनि था, लेकिन मौलवी त कोन था क़ुर लिकाए वेठा न, हीअं तकी रखंदा त उनखे छा चवंदा, बाबा हे मौलवी साहिबु तर्जुमो त हाणे पहिरीं कयो, जॾहिं क़ुर हुनखे पढ़ी ॿुधाइजे थो, काल असातिरुल अवलीन चवंदा हे त किसा थो ॿुधाए अॻे ज़माने जा। हाणे क़ुर त कोन्हे न, पर मां त तव्हांखे हीअं करे थो रखां न। हाणे तव्हां त कोन चवंदो त मां, ऐं ॿियो तव्हांखे मां ॾेखारियां थो, फ़र्क़ु इहो आहे। त हुनखे चवंदा किसा, पर हाणे वरी छा चवंदा, हे मौलवियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, अलाए कहिड़े फ़िरके जी ॻाल्हि थो करे, साईं 100 फ़िरका आहिनि मुलनि जा, हाणे हिकिड़े मां अलाए कहिड़ी जी ॻाल्हि थो करे। कल्ला बल रान अला कुलूबिहिम मा कानू यक्सिबून, पर हिननि ते असरु इन लाइ नथो थिए, जिन जे दिलि जे मथां हिकिड़ी ट्रीटमेंट थी वई आहे, हिकिड़ो तह अची वियो आहे, तंहिंजे करे उहो तह हिननि पंहिंजे अमलनि जे करे कयो। हाणे हिनखे सम्झूं था इहो आहे छा। दर मंसूर में अचे थो त काल हुज़ैफ़ा बिल यमान रज़ी अलाह ताला और कल मसल कफ़, चए थो जेको दिलि आहे न हिन मुठ वांगुरु आहे, हीअ मुठ। फ़यज़नब अज़नब फ़यन, जीअं जीअं गुनाह करे थो त मुठ थी थिए बंदि। सुम यज़नब ज़नब फ़यन कबुज़ मिनू, जीअं जीअं गुनाह करे थो मुठ बंदि थी। अता यजमत त तव्हांजो सफ़ा बंदि थी वञे। फ़ैज़ा अजतम, जॾहिं बंदि थी वञे तब हले त अलाह सां हिनखे सील करे। हाणे दिलि ईअं सील थी वञे, हाणे सील जो थी त हाणे हिन मुठ में का शइ अंदरि वञी नथी सघे। फ़ैज़ा समा ख़ैरन, पोइ जेकॾहिं अहिड़े माण्हूअ खे का नसीहत कबी ऐं क़ुर ॿुधाइबो त इहो नसीहत पहिरीं वेंदसि कननि में, उन खां पोइ कननि मां टिपी वेंदी दिलि वटि, लेकिन फला यजिद फ़ी मुदख़लनि, पर दिलि सील लॻी पई आहे गुनाहनि जे करे, त उहा नसीहत उन दिलि में दाख़िल कान थींदी। इहो आहे जेको रब साईं फरमाए थो, कल हरगिज़ न, बल सच इहो आहे, रान अला कुलूबिहिम, जे दिलनि ते ज़ंग चढ़ी वियो आहे, मां कानू यक्सुब, जेके अमल कया आहिनि। इहो आहे इहा शइ। वरी हज़रत अली रज़ी अलाह ताला अनो खां आहे, अनल ईमान ल यब्दू मत बैदा, ईमान हिकिड़ी सफ़ेद रोशनी आहे ऐं हिकिड़े नुक़्तो आहे ईमान वारे कम जो। फ़ैज़ा अमल अल अब्द सालिहा, जॾहिं को नेक कमु करे थो को बानो त नमित, त उन ते टुबको नूर जो लॻे थो अछो, वज़ादत, ऐं पोइ वरी कमु कंदो थो वञे त दिलि ते नूर थींदो थो वञे। हता यबईदल कल्ब कुलू, तव्हांजो सॼो जेको तव्हांजो दिलि आहे सॼो नूर सां भरिजी थो वञे, वाइट थी वञे अछो। वरी इन जे उल्टे व इन नफ़ाक़ यब्दू नुक़्ता सौदा, वरी जेकॾहिं तव्हां को निफ़ाक़ कयो था, कूड़ था ॻाल्हायो, कंहिंजी गिला था कयो, कंहिंसां नाइंसाफ़ी कयो था, त उहो कारो टुबको दिलि ते चढ़ी थो वञे, ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते उहो जेको सो वधंदो। हता यस वदल कल्ब कुलहू, पोइ सॼो दिलि कारो थी थो वञे, युत बि हले, पोइ ठपो लॻी थो वञे। फ़ज़ाल कुल ख़तमु, इहो आहे ठपो जेको क़ुर में अचे थो, कल्ला बल रान अला कुलूबिहिम मा कानू यक्सिबून, अलाह असांखे इनखे बचाए। वरी काल हसन बसरी इन जे बारे में चवे थो, अल ज़नब, गुनाह जे मथां गुनाह करण सां, हता याम अल कल्ब, जो दिलि अंधी थी वञे, यमूद, ऐं पोइ मरी थी वञे वीचारी, दिलि हले थी पई पर ईमान जे लिहाज़ खां मरी विया। जामिल बयान तिबरीअ में अचे थो। तंहिंजे करे ग़ज़ाली बि अया उलूम हिन जो लिखियो अथई, चए थो कुल मां तराकम ज़ुनूब, जंहिं जीअं गुनाह करे थो, तब अला कुल असरु दिलि ते अचे थो। इंद ज़ालक यामल कल्ब अन इदराकुल हक़, तव्हांजो दिलि अंधी थी वञे, जो हक़ खे बि कान थी सुञाणे, व सलाह दीन, न को दीन जो इस्लाह थी सम्झी सघे। यस्तईन बि अमर आख़िर वस्ताज़म अमर दुनिया, बल्कि हू ॿियनि शयुनि खे एक्सेप्ट करे थी ऐं हिन दुनिया खे एक्सेप्ट करे थी, ऐं जेको आहे सो आख़िर जी का ॻाल्हि नथी सम्झी सघे। वरी तंतावी बि हिन ते चयो आहे त फ़ुसूल फ़ी दावत इस्लाम, त दिलि सख़्ती थी वञे, ग़लबल या हुब दुनिया बल मलायत हा,
पोइ हुनजे मथां दुनिया जी हुब ग़ालिब अची थी वञे, मशागिल हया दुनिया जा कम ग़ालिब अची था वञनि, हमूम हा व लज़ात आहे, वरी मज़ो थो हुनखे दुनिया जे ठॻियुनि ऐं इन में हराम जे पैसनि में अचे। फला बुन नहताल अलैया हता नज़कुरा बि रबिया बि आख़िरता। तंहिंजे करे जेको चए थो इहे आहिनि जेके थियनि था। हाणे अलाह साईं तो छा थो चए अहिड़नि माण्हुनि जा जंहिंजी दिलि अंधी थी वञे, हाणे हुन ते क़ुर बि असरु कोन कंदो, नसीहत कंदो। हींअर जेको तव्हां मुंहिंजो दर्स ॿुधो था, इन में कैटेगरियूं वेठियूं आहिनि मुंहिंजे आॾो। केतिरा ई माण्हू आहिनि जेके मां ॻाल्हि कयां थो, पर हुनजे दिलि ते घिड़े ई कान थी आहे ॻाल्हि, हुनखे सम्झ में ई कान थी अचे त अलाह साईं छा थो चवे। पर सज़ा पहिरियों नंबर 1 इहा आहे त कल्ला इन्नहुम अन रब्बिहिम यौमइज़िन लमहजूबून। पहिरीं त अलाह साईं अहिड़नि माण्हुनि खे आख़िरत में दीदार कोन कराईंदो। सुम इन्नहुम लसालू जहीम, पोइ इन्हनि खे जहन्नम जे अंदरि मोकिलियो वेंदो। सुम युकाल, पोइ उन वक़्तु उन्हनि खे इहो चयो वेंदो, हाज़ल लज़ी कुंतुम बिही तुकज़िबून, हीअ आहे न तव्हांजी कंडीशन जेका हाणे तव्हां ॾिसो था, इन खे तव्हां मञींदा कोन हो, जॾहिं की क़ुर सॼो इन जी वार्निंग सां भरियो वेठो आहे। ऐं जेके इन ते जेको अचे थो त कल्ला इन्नहुम अन रब्बिहिम यौमइज़िन लमहजूबून, माना उहो अलाह साईं इन्हनि जो दीदार न कराईंदो। इन ते तफ़सीर क़ुर इब्न कसीर छा चयो आहे, चए थो कालल शाफ़ी रहमतुल्लाह इन आयत ते चयो आहे, फी हाज़ी आयत, हिन आयत में दलील, इन मां सबूत आहे, अला अनल मोमिन यरौनहू, पंहिंजो त मोमिन अलाह ताला खे ज़रूरु ॾिसंदा, अलाह हुनखे दीदार कराईंदो। अलक इबिन कसीम अला कलमत शाफ़ी काइलनि, ऐं पोइ इबिन कसीम इमाम शाफ़ी जे हिन ॻाल्हि खे वधाए चवे थो, हाज़ल जी कालहू इमाम शाफ़ी फ़ी ग़ायत अल हसन, त हज़रत इमाम शाफ़ी इहा ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे। उहो इस्तदाल बे मफ़हूम हाज़ी आया, इन मां इन आयत जी माना जी ख़बर पए थी। कमा दल मुतवी कोलहू ताला वुजू हुई यौमइज़िन नाज़रतन, जीअं अलाह ताला क़ुर में चयो आहे त उन ॾींहुं उहे माण्हुनि जो चहिरे ते नूर हूंदो, इला रबिया नाज़रतन, रब ॾे पिया निहारींदा। सुभान अल्लाह, जंहिं इहे सॼी काइनात पैदा कई आहे, जंहिं हिन सॼी काइनात पैदा कई आहे, उन ॾे असां निहारींदासीं ऐं असांजे चहिरनि ते नूर हूंदो, ऐं असां अलाह ॾे वेठा ॾिसंदासीं त केॾी असांजे खे रोशनी ईंदी हूंदी इन ॻाल्हि में। कालल हुसैन बिन फज़ल कमा हजब फ़ी दुनिया अंतोही दऊ, चए थो जीअं हिन दुनिया में जेके माण्हू 90% शिरक कनि था, त जीअं अलाह उन्हनि खे शिरक महबूब करे छॾियो आहे, ऐं अलाह अकेले खां घुरण हुननि खे लिकाए छॾियो अथई। हजबूं फ़िलाख़र रोए थी, त अहिड़नि माण्हुनि खे अलाह वरी पंहिंजी दीदार खां बि रोकींदो, जीअं हिन दुनिया में उन्हनि खे अलाह जी वहदानियत त ला इलाहा इल्लल्लाह सभु अलाह खां घुरो, ॿियनि खे पावर ई कोन्हे को। हालांकि जेके असांजा अलाह जा वली से जन्नत में वेठा आहिनि, जेके शहीद से पंहिंजो रब सां गॾु अर्श ते वेठा आहिनि, ऐं जेके जहन्नमी आहिनि से कारनि पखियुनि में जहन्नम में उन्हनि खे फेरायो वञे थो। हिते हिन क़बर में त कंहिंजो रूह ई कोन्हे को, जॾहिं रूह ई न आहे त पोइ असां जेको मोलनि खां घुरूं था कहिड़े हिसाब में, आवाज़ूं ताईं कोन पहुचंदो। अलाह जे वलियुनि जो शान आहे जो जन्नत में वेठा आहिनि, ऐं असांखे था चवंदा न जेको आहे सो साईं हिन में सिम में पियो आहे। अलाह खां डिॼो, अलाह जे रसूल जी ॻाल्हि खे कूड़ो न कयो। उन खां पोइ अचे थो तफ़सीर इबिन रजब में अचे थो त ऐज़म अज़ाब अहल नारू हाजिबहुम अन रबिहिम, चए थो जहन्नम में त अज़ाब हर क़िस्म जा हूंदा, पर चए थो वॾे में वॾो अज़ाब आहे जो रब साईं हुननि खे दीदार न कराईंदो। वलमा कान कुलूम कासियतन ला यसल इलैया शै में नूर ईमान, छो त हुनजी दिलि बीमारियूं करे, ठगियूं करे, चोरियूं करे, हुननि जी दिलि जेका आहे सा अहिड़ी सख़्तु थी वई आहे जो हाणे नूर जी का शइ हुन में दाख़िल न थी सघे। कान जज़ाउम अला ज़ालिक फ़िल आख़िरत, ऐं इन जी सज़ा जेका वॾे में वॾी आख़िरत मिली, हिजाब ऐं रोयत रहमान, त अल रहमान जो दीदार न करे सघंदा। व आरिफ़ून ख़ौफ़ुम फ़ी दुनिया मिन एहतिजाबो मिन बसाइरिम, ऐं तंहिंजे करे हिननि खे हिन दुनिया में क़ुर ॾेखारे थो त तव्हां सां इहा हालत थियण पवंदी। फ़िल आख़िरत मिन एहतिजाबहू अन नवाज़िरहुम मिन नवाज़िरहुम, हाणे इन जी मूंखे माना ज़हन में नथी अचे, मां इहो छॾियां थो इन जी सिट जी माना। अॻिते क़ुर थो चए कल्ला, ईअं न सम्झिजो त जेके हिन दुनिया में नेक शख़्स आहिनि उन्हनि खे भलाई न थींदी। कल्ला, इहो फ़ैसिलो न कयो, ईअं न चइजो। इन किताब अल अबरार लफ़ी इलीन, जेके नेकनि जो जेको रिकॉर्ड आहे इलीन में हूंदो। वमादरा कमा इलीन, तव्हांखे कहिड़ी ख़बर त इलीन छा आहे? किताबुनि मरक़ूम, इहो हिकिड़ो रिकॉर्ड आहे लिखत में। यशहदुल मुक़र्रबून, जंहिंखे अलाह जा प्यारा फ़रिश्ता उन खे हाज़िरी भरनि था। इनल अबरार लफ़ी नईम, इहे नेक शख़्स हूंदा फ़ाइदनि में, नेमतुनि में। अलल औराइक यंज़रून, ऐं तख़्तनि ते वेही पिया दीदार कंदा। तारिफ़ फ़ी वुजूहिम नज़रत नईम,
ऐं हुननि जे जेका शयूं खाईंदा, प्योर शयूं खाईंदा, पीअण जो शराब पीअंदा, नेक पाक शराब पीअंदा, त उनजो जिस्म ते असरु पवंदो, हुन जे चहिरे में हिकिड़ी अहिड़ी ख़ूबसूरती अची वेंदी। तारफ़ माना तव्हांजे हुनखे ॾिसंदव फी वुजूह जे चेहरनि में नज़रत नईम नेमतूं ज़ाहिर थींदियूं। ॾिसो न, हिकिड़ो माण्हू सॼो ॾींहुं एसीअ में वेठो आहे, ॿियो वीचारो हारी जेको आहे सो मज़ूरी थो करे, त शिकिल में फ़र्क़ु अची थो वञे न। त युस्कौन में रही किल मख़तूम, ऐं जेके पीअंदा शयूं उहे बि सील थियल हूंदियूं शराब जूं। ख़ितामूं मिस्क, वरी उन में मिस्क जी जेको आहे असेंस हूंदो। फ़ी ज़ालिक, अलाह चए थो इहा त अहिड़ियूं शयूं आहिनि न, फल यतनाफ़िसिल मुतनाफ़िसून, त कॉम्पिटिशन करण वारा कॉम्पिटिशन कयो, इन शइ खे हासिलु करण लाइ ड्रोड़ डुक कयो। मिज़ाज मिन तस्नीम, जंहिंमें तस्नीम जो असेंस हूंदो। ऐं नई यशरब बिहल मुक़र्रबून, चश्मा हूंदा आहिनि अहिड़नि शयुनि जा भरियल, जंहिंमें पीअंदव। या वरी ॿिए माना कई आहे त इहे शराब जा अहिड़ा आला क़िस्म शराब तव्हां वॾनि वॾनि चश्मनि जे किनारनि ते वेही पीअंदव। रसूल सलम जे अचे थो जाम तिर्ज़मी में, त रसूल फरमायो, हाणे मां माना थो कयां त कहिड़ो जेको को माण्हू कंहिं माण्हूअ खे बुख में मानी खाराए थो, त अलाह ताला क़यामत जे ॾींहुं उन जी ख़्यालु कंदो ऐं उनखे जन्नत जा वण शयूं खाराईंदो। मोमिन जेकॾहिं कंहिं उञायल मोमिन खे पाणी पीआरे थो, त अलाह ताला उनखे क़यामत जे ॾींहुं पाणी पीआरींदो। हाणे ॾिसो न, फ़क़ीर त जाम आहिनि, पर के फ़क़ीर एॾा सख़्तु आहिनि त उस में बीठा आहिनि लठड़ी खणी, ॿियो नथा करे सघूं, पैसा त ॾियण बि न खपनि। इहे जेके पिनण वारा फ़क़ीर असुल आहिनि। हालांकि जेको मिसकीन आहे उनजी डेफिनेशन जेका क़ुर में मिली आहे, त मिसकीन उहो आहे जेको कमाए थो पर हुनजी पूरत कान थी, उनखे मिसकीन चइबो आहे। ऐं मिसकीन जी ॿी निशानी आहे त तव्हां खां घुरंदो कोन। हाणे उनखे कीअं ॾिजे, जे पाड़े में आहे त तव्हां सुञाणोसि था। करायो ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भली कार। मां हदीस ॿुधाई पई जॾहिं ब्रेक लॻी, त चए थो जेकॾहिं केरु मोमिन आहे ऐं उनखे बुख आहे ऐं तव्हां उनखे मानी खारायो था, त अलाह ताला उन क़यामत जे ॾींहं ते जन्नत जूं शयूं खाराईंदो। ऐं अयल मोमिननि सका मोमिननि अला ज़माइन, हिकिड़े खे उञ लॻी आहे ऐं उनखे तव्हां पाणी पीआरियो था, त अलाह ताला तव्हांखे रहीक़ मख़तूम पीआरींदो। ऐं कंहिं मोमिन खे जेकॾहिं तव्हां वॻो पारायो था, त अलाह ताला तव्हांखे ख़ुज़ुरुल जन्नत में अलाह ताला शयूं ॾींदो। हाणे हिते सुवालु आहे त हिकिड़ा फ़क़ीर रस्तनि ते बीठा आहिनि। हाणे इन्हनि जे बारे में असांखे न आहे त ॾियूं न ॾियूं, हालांकि इन्हनि खे पिनणु न खपे। ऐं लेकिन मिसकीन जेको आहे उनजी डेफिनेशन जेका आहे सो असांखे सम्झणु खपे। मिसकीन उहो आहे, या हदीस शरीफ़ आहे, मिसकीन उहो न आहे जो माण्हू पिनंदो वते। मिसकीन उहो आहे जेको पंहिंजी कमाई करे थो पर पूरत कान थी पएसि। हाणे ऐं ॿी उनजी निशानी आहे तव्हां खां घुरंदो कोन। हाणे सुवाल थो पैदा थिए त अलाह साईं पोइ अहिड़ी जन्नत असां कीअं हासिलु कंदासीं? त अलाह ताला ॾसियो आहे, रसूलुल्लाह बि ॾसियो आहे। चई सभ खां पहिरीं त तव्हां उनखे चहिरे खां सुञाणे वेंदव त हीअ ज़रूरतमंद आहे। तव्हां पाण गाॾी बीहारे उनखां हाल पुछंदव। पर घणे भाङे त मिसकीन तव्हांजे पाड़े में बि हूंदा, उहे त तव्हां सुञाणो था। तंहिंजे करे मां इहो चवंदो आहियां त इहा जेका फैसिलिटी असां खां फुरिजी थी वञे, जॾहिं असां वञी इन्हनि में वॾनि वॾनि कॉलोनियुनि में था रहूं, जेके अमीरनि जूं कॉलोनियूं आहिनि, जेके भितियूं खइलियूं आहिनि, गेट ते चौकीदार पिया था डंडो हेठि मथे कनि, इन्हीअ में रहण मां वॾे में वॾो नुक़सानु इहो आहे त असां मिसकीननि खां दूरि थी था वञूं। तंहिंजे करे असांखे रहणु खपे उन जिथे रहूं, जिथे सभु तबिका हुजनि, अमीर बि हुजनि, ग़रीब हुजनि, मिसकीन हुजनि, त घटि में घटि असीं मदद करे सघूं। हाणे तव्हां वञी था रहो कॉलोनियुनि में, पोइ हाणे कॉलोनी में त तव्हांखे मिसकीन ॾिसण में कोन ईंदो। उते बर्फ़ में एसीअ में ॼमी ॼमी मरी वेंदव, उतां ई तव्हांजो लाश निकिरंदो। तंहिंजे करे मां इन शइ खे पसंदि नथो कयां त माण्हू जेको आहे सो वञी इन्हनि कॉलोनियुनि में रहे। पैसो आहे त ग़रीबनि खे ॾियो, हिते छॾे न मरी वञो। छाकाणि त तव्हांजो रिज़्क़ उहो आहे जेको तव्हां खाई हज़म कयो, जेको पाए हज़म कयव, पाए ऐं कपिड़ा पाए चोड़ियव ऐं अलाह जे रस्ते में ॾिनव। इहो ई त आहे जेको मथे अकाउंट में जमा थिए थो। बाक़ी तव्हां बंगला छॾे वेंदव अलाए कंहिंजे लाइ, इहो तव्हांजो रिज़्क़ ई कोन्हे को।
तंहिंजे करे इन ॻाल्हि खे तव्हांखे सोचणो आहे, या को अहिड़ो सिस्टम ठाहियो, भली कानून में रहो था पर अहिड़ो सिस्टम ठाहियो। वरी तव्हां भला ॻोठनि जा त ॼाओ त वरी ॻोठु वञो, ग़रीबनि सां मिलो वञी, ॾिसो उन जी छा हालत आहे। बहरहाल अलाह सी फरमाए थो अॻे, इन लज़ीन अजरमू कानू मिन लज़ीन आमनू यदहकून। इहे जेके जुर्म करण वारा, रुश्वत खाइण वारा, अरबे रुपया लिकाए वेहण वारा, इहे वरी जेके आहिनि से ईमान वारा जेके माण्हू आहिनि, पोइ उन ग्रेड साॻे में आहिनि पर रुश्वत नथा वठनि, त इन जे बारे में मश्करी सम्झंदा, ठठोलियूं कंदा। चई ॼट जो पुटु चरियो, बुख थो मरे, मुंहिंजो पुटु ॾिसो हींअर अमेरिका में थो पढ़े, हिन जो छोकिरो हिते ई पियो थो पढ़े, फ़ीन जे पैसनि जे लाइ मथे थो दरख़्वास्तूं ॾींदो, साईं मूंखे एडवांस सैलरी ॾियो। एज़ा मरू बिहिम या त गामज़ून, वरी अहिड़ा आहिनि पाण में अहिड़ा बदमाश जो वरी गॾिजी ठग लंघंदा, ॾिसंदा को मिसकीन वेठो आहे या को शरीफ़ इंसान वेठो आहे त अखियूं वणंदा हिक ॿिए खे। क़ुर थो चवे, वैज़न कलबू इला अहलिहिम मुन कलबू फ़क़ीहीन, वरी घर वेंदा त इन हथ हीअं करे वेंदा, माना जेके से हीअं कपिड़ा हीअं पाए वॾी गाॾीअ मां पेजारो मां लहंदा, पैसो आहे, राडो आहे ऐं पराडो आहे। इज़ा रहूम कालू इन हाउ लाइ लज़ा, ऐं जे ग़रीबनि खे ॾिसंदा या पाण खे त हे छो था कमाइनि, हे बि ठगी करे सघनि, त निहारे चवंदा त अकुली कोन्हनि को ज़ालून, हे त बेअकुल माण्हू आहिनि। वमा उर्सिलू अलैहिम हाफ़िज़ीन, अलाह चए थो तव्हांजी ड्यूटी त कान्हे तव्हांखे हिननि जे मथां को दारोगो त मुक़ररु कोन्हे, तव्हांजे मथां कमेंट था कयूं। पर अॼु छा थींदो, फल यौम लज़ीन आमनू मिनल कुफ़ार यदहकून, इहे ई माण्हू सादड़ा नेक ईमान वारा क़यामत जे ॾींहं ते जन्नत में वेंदा, ऐं पोइ उहे उते वेही अलल अराइक यंज़ुरून, इहे पलंगनि ते वेही जहनम में इन्हनि माण्हुनि खे ॾिसंदा, उहो यज़हकून ऐं खिलंदा हिन जे मथां, अड़े हे त हेॾे पेजारे मां लहंदो पर चोरीअ जो पेजारो हुअसि, हाणे जहनम में कीअं हालत पादर पियो थो खाए। अलाह असां खां थो पुछे, चए थो हल सोएबल कुफ़ार मां कानू यफ़लून, त पोइ चए थो अहिड़नि ठगनि खे, अहिड़नि माण्हुनि जो बदिलो इहो ई थियणु खपे न जेको हिननि खे मिलियो आहे जहन्नम में। सो हीअ असांजो क़ुर पाक जेको आहे न, ॻाल्हि ॿुधायां थो, हीअ उहो इल्मु आहे जेको असांखे सिधे रस्ते ते वठी थो वञे। हीअ इल्मु आहे जेको इंसान खे ॾाहो थो करे, ऐं इहो ई इल्मु आहे। हाणे इन्हीअ खे असां छॾे ॾिनो आहे, जेको आहे सो क़ुर जी माना कयूं ई कोन्ह था। हालांकि क़ुर जो इन क़ुर पाक जा फज़ीलत जा कई दर्जा आहिनि, पर वधि में वधि फज़ीलात अमल करणु। हिकिड़ो माण्हू चए त अबा ग़रीबनि जी मदद कयो, ग़रीबनि जी मदद कयो, ऐं पाण करे कोन्ह थो, त ॻाल्हि इहा आहे। तंहिंजे करे असल अमल सालिह हिन क़ुर मुताबिक़ करणु असल जन्नत जे लाइ उहो इंसानु हलियो वेंदो। ऐं तंहिंजे करे जेको सो तॾहिं असां चऊं था बाबा न क़ुर खे तव्हां सम्झी पढ़ो। अंग्रेज़ जॾहिं आया इंडिया पाकिस्तान में, त उन्हनि हथ जा मुला ठाहे उन्हनि खे चयो त क़ुर खे मुस्लमान खां एलियनेट क़ुर फ्रॉम मुस्लिम। इहो प्राइम मिनिस्टर थो चवे इंग्लैंड जो, जॾहिं ईस्ट इंडिया कंपनी इंडिया में आई, एलियनेट माना उन्हनि खे अजनबी कयो क़ुर खां, छो त हुकूमत मुस्लमाननि खां फुरियनि। 1100 साल ताईं मुस्लमाननि जी हुकूमत ई इंडिया में, अंग्रेज़नि ईस्ट इंडिया कंपनी मुस्लमाननि खां बादशाही फुरी, हिंदुनि खां कान फुरी आहिनि। ऐं पोइ मुस्लमाननि ॾिठो त क़ुर माण्हुनि मुस्लमाननि खां छॾियऊं, ऐं पोइ क़ुर जो मुस्लमाननि छॾियो त पोइ अंग्रेज़नि में फ़िरका क़ाइमु करणु मुस्लिम आम थी पिया। पोइ बरेलवी बि ठहिया, देवबंदी बि ठहिया, इहे सभु अंग्रेज़नि ठाहिया। ऐं वरी ॾिठूं त हिंदुस्तान में जेकॾहिं मुस्लमान मुतहिद आहिनि, अॻिते हली वरी हुकूमत हासिलु करे सघनि था, त वरी साईं हिंदुस्तान खे टोड़ियऊं, साईं बांग्लादेश थी वियो, पाकिस्तान थी वियो, वग़ैरह वग़ैरह करे त जीअं मुस्लमान जी ताक़त घटिजी वञे। वरी हाणे हिन पाकिस्तान जे पोयां पिया आहिनि, हाणे हेॾे 2 सूबा आहिनि, उन्हनि में शोरश लॻी पई आहे, वरी सिंधियुनि जो पाणी था बंदि कनि, हाणे वरी सिंधी बि चवंदा त असां अहिड़े पाकिस्तान खे छा कंदासीं। माण्हू चवंदा न, हाणे जेकॾहिं सुभाणे वाक़ई इहो कैनाल डाइवर्ट थी था वञनि त दरिया सिंध में पाणी अॻ ई कोन्हे को, वारी पई थी उॾे, पोइ जो माण्हुनि जूं बनियूं सुकंदियूं, अन्न कोन मिलंदो, पोइ त माण्हू मारींदा न पाण खे, पोइ त मारींदा पाण खे। तंहिंजे करे इहो जेको आहे सो इहो ख़ुदा ताला इन्हनि खे हिदायत ॾिए, इहे सनन अकुल कोन्हे को जेको इहो कमु कनि था। इहा साज़िश आहे अमरीका जी, अंग्रेज़नि जी, त मुस्लमाननि खे अञा मारियऊं, अञा हुनजा लाह कढूं उन्हनि खे, ऐं कुझु चंद एजेंट आहिनि हिन जा जेके कमु कनि था। हालांकि हिन वक़्तु असांखे पाण में ॿधी करणु खपे। बहरहाल अलाह पाक असांखे हिदायत ॾिए। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।